हाणे मां पंहिंजे ॿिए मकाले निगार खे दावत ॾींदुसि। फेबरवरीअ जो महीनो आहे, मूंखे हुनजो ई नंढड़ो नसरी नज़म यादि थो अचे त साल जो सभ खां नंढो महीनो फेबरवरी केॾो वॾो थी वियो आहे, तोसां मिलण ई न थियो आहे। तव्हां सभिनि जे साम्हूं श्याम मन पीरदादो। पहिरीं त मां हाल में वेठल ऑडियंस जे बिहाफ ते रुबीना खां इहा माफ़ी थो वठां त असांजो मुआशिरो मुशाइरनि जो मुआशिरो न आहे, मतिलबु तव्हांजे शाइरीअ जो दाद दिलि में आहे। निज इज़हार जी वॾी शाइर रुबीना आबड़ो। रुबीना आबड़ो सिंधी शाइरी ऐं अदब जे मैदान में तारुफ़ खां मञता जो सफ़र तय करे चुकी आहे। अॼु जो प्रोग्राम उन एतिराफ़ जो इज़हार आहे। हाणे बहस इहो नाहे रहियो त उन जे शाइरीअ खे कंहिं सर्टिफिकेट जी ज़रूरत आहे या न, पर हाणे सिंधी शाइरीअ सां दिलचस्पी रखंदड़नि खे उन जे शाइरीअ जी हासिलात ते बहस हेठि आणणो आहे। IT जी तरक़ी ऐं फेसबुक जहिड़नि सोशल फोरम्स जे वजूद मीडिया जे ठेकेदारीअ खे तुॾे छॾियो आहे। फेसबुक ते रुबीना आबड़ो जे शाइरीअ ते आयल मोतबर, संजीदा ऐं असली आइडिया वारा राया गॾु करे पढ़जनि त वधीक कंहिं बि राय जी ज़रूरत महसूसु नथी थिए। वरी रुबीना जे शाइरीअ ते ॻाल्हाईंदे किन ॿियनि शाइरनि या शाइरान खे भेटण या लोइण बि ज़हनी मुफ़लिसीअ जी अलामत आहे। शाइरीअ खे खाननि में विराहण ऐं जेंडर पस मंज़र में ॾिसण जो मां क़ाइल न आहियां। शाइरी शाइरी ई हूंदी आहे, सिर्फ़ु तजुर्बा ऐं इज़हार जा तरीक़ा मुख़्तलिफ़ हूंदा आहिनि ऐं उतां ई तख़लीक़ी जोहर जो अभ्यास थिए थो। रुबीना जी हिकु ख़ूबी इहा आहे त हूअ ॻाल्हाए घटि ऐं शाइरी वधीक थी करे। हुन जी शाइरी जंहिं औरत खे आॾो आणे थी, उहा जुरतमंदीअ जो हिकु नओं मयार पेश थी करे। ॿी ख़ूबी हुन जी तसव्वुफ़ जो मुतालो लॻे थी। हर मलामत खां हो घणो ऊचो, इश्क पंहिंजो अना खां अॻिते हो। हज़ारनि जे हुजूमनि में रुॻो तोॾे निहारियोसीं, समूरनि तुहमतुनि खे ॼण हणी ताड़ी उॾायोसीं। जज़्बनि जी सचाई ऐं मज़बूती ऐं इज़हार जी बेबाकी हिननि शेरनि मां साफ़ नज़र अचे थी। तसव्वुफ़ जे टर्म्स में जॾहिं माण्हू पाण खे फ़ना करे थो त पोइ हू ज़माने खां बेपरवाह थी वञे थो ऐं उहा मंज़िल सलूक में सवलाईअ सां नथी मिले। हर रुतबे खां ऊचो आहे तुंहिंजे नाले जो इल्ज़ाम, मदहोशीअ जी मुंद असां वटि हाणे रहे थी सुबुह शाम। या सारा सजदनि जीअं सजायमि, दुनिया जे इल्ज़ाम लॻाया, मूं अॼु पहिरें घुंघरू पाया। हस्तीअ जी फना खां अॻु में मजाज़ जे पिञारे में पिञिजे थो। हीउ शेर मूंखे सोच में वेड़े छॾे थो ऐं रुबीना जे स्पॉन्टेनियस ओरिजिनलिटी यानी निज इज़हार खे मुस्तहकम करे थो। इश्क जी लाहदीअ खे छा सम्झनि जे फना ऐं फिराक में फाथा। मां हिते अची हबकी थो पवां त किथे ही तसव्वुफ़ जो नओं मसलक त न आहे। इन मौज़ूअ ते ऐं अहिड़नि तजुर्बनि ते ॻाल्हाईंदे ॻाल्हि शाइरीअ जी हदुनि खां ॿाहिरि न निकिरी वञे। जेके माण्हू लफ़ाज़ी ऐं जुड़तू इज़हार खे शाइरीअ जो वेस पहिराइनि था ऐं हक़ीक़ी वजूद ते लागू नथा कनि, उहे दुनियादारी ऐं शोहरत ऐं पज़ीराईअ जी धुॿण में किरी पवनि था ऐं पोइ कॾहिं बि नथा निकिरी सघनि ऐं मख़लूक खे बि धोखे में था विझनि। उन्हनि लाइ क़ुर में आयल आहे त शाइरनि जे पोतियां न हलो, उहे जीअं चवंदा आहिनि ईअं हूंदा न आहिनि। सलूक वारा शाइरीअ खे रम्ज़ जो इज़हार चवंदा आहिनि, फन जी क़ाबिलियत न। तसव्वुफ़ जी टर्मिनोलॉजी पुराणी आहे ऐं वर्जायल लॻंदी आहे, पर रुबीना उनखे नए इज़हार में आंदो आहे।
इहो इज़हार ख़ालिस ऐं मौजूदा ज़माने जो तर्जुमान आहे। हाय गुनाहनि फुलवाड़ीअ में टिड़िया चंद सवाब हुआ, या काल्ह रस्ता धारूं धार थिया, अॼु ॿीहर ईअं न वण जोगी। इहा ॻाल्हि सम्झणु ॾुखी आहे। अना में फाथल माण्हू ज़िद में अची वेंदो आहे ऐं क़तअ तालुक़ खां पोइ सभु दरवाज़ा बंदि करे छॾींदो आहे, पर उहो माण्हू ॿीहर बि वणी सघे थो। इहा भरपूर सचाई आहे ऐं इहो उन करे आहे जो रुबीना अंदर में फना थियल महसूसु थिए थी। इश्क सदा बे पीर हो सालिक, मुंहिंजो दर्द फ़क़ीर हो सालिक। मजाज़ी महबूब खे रांझणा ऐं रोहीड़े जहिड़ा राणा केॾा दिलि छुहंदड़ ख़िताब आहिनि। ओ रोहीड़े जहिड़ा राणा, छा तो मां को फूल फुटे थो, पाण ॿई रुकिजी विया हूं रांझणा, वक़्त जी साॻी उहा रफ़्तार आहे। तसव्वुफ़ जे टर्म्स में मख़लूक में ख़ुदा आहे ऐं उन करे उन जी ख़िदमत ऐं रियाज़त ऐं वाबिस्तगी ऐन फ़र्ज़ आहे। इहा वाबिस्तगी जदीद साइंसी फ़िक्र में पिणु इनक़लाब सां वाबिस्ता थी करे ऐं उते बि ज़ात खे मिटाइणु फ़र्ज़ु आहे। मां इन ॻाल्हि ते जीअं त क्लियर आहियां, इन करे रुबीना में मूंखे तज़ाद नज़र नथो अचे, पर ऐन हक़ीक़त नज़र अचे थी। काफ़िला अध राह में रोले वञनि, रहबरनि खे छो मिलियल अख़्तियार। काफ़िला अध राह में रोले वञनि, रहबरनि खे छो मिलियल अख़्तियार। या आव त कयूं सभु डावां डोल, आउं लुछां ऐं तूं बि लोच, आउं कुछां ऐं तूं बि बोल। जिस्मनि तां ही लाहे ज़ंजीरूं, रूह जूं सारियूं रसियूं खोल, आव कयूं सभु डावां डोल। या ए मुनसिफ़ो हिन दौर जी तारीख़ लिखो। ऐं अहिड़ी कमिटमेंट लाइ छड़ो छड़ थी हलणु ऐं एतिराज़नि जे खोल में रहणु पिणु अना परस्ती आहे, अवाम परस्ती नाहे परवाज़ जो जॾहिं साथी, पोइ हेकल उॾार बेमाना। या बसि हल्की हल्की हीर में उॾणु थी चाहियां, मां राह भुलां अहिड़ी का तेज़ उॾार न ॾे। ऐं हैरत में विझंदड़ इज़हार जी हीअ शिकिल ॾिसो, मुंहिंजो पुटु बि तो वांगुरु ई ॻाल्हि नंढीअ ते टहक ॾिए थो। हिन हिकिड़े शेर में इम्कान जूं हदूं मिसमार थियल आहिनि। केॾी गहराई ऐं केॾी अरदाई साम्हूं अचे थी, या ज़हनी ज़रखेज़ीअ जो आला नमूनो आहे। या ढोंगी मुआशिरे जे मयार खे हीअं थी रद्द करे त इज़त जो सोड़ो पेचरो थो दंग ज़िलत ते करे। रुबीना जी ज़हनी ज़रखेज़ीअ जो ॿियो नमूनो उहो नज़्म आहे जंहिंमें हिन बोर्ड में लपेटियल सिंध जो जाग्राफियाई नक्शो चिटियो आहे। मुंहिंजो हिकु ॻोठु हो ओलोको। रुबीना जी तारुफ़ी तक़रीब में कई साल अॻु मां इहा सलाह खे ॾिनी हुई त मुख़्तलिफ़ लॉबीज़ जे चकर में न अचे, जेके धुरियूं रुबीना जे रुगो ग़ज़ल जी शाइरीअ जी नुमाइंदा चवनि था, जेके धुरियूं रुबीना खे रुगो ग़ज़ल जी शाइरीअ जी नुमाइंदा शाइर चवनि था, मां उन्हनि सां इख़्तिलाफ़ थो कयां। उन करे जो मूंखे जेका सलाहियत उनजे वायनि ऐं नज़्मनि में नज़र अचे थी, उनखे मौक़ियो ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं बोर्ड जे हवाले सां रुबीना जो ही नज़म शाहकार आहे। सिन्फ़ूं शाइर जे पेरनि में ढिंगरनि वांगुरु विचड़ी पयूं त हुनजो पंधु तय न थींदो। इहो शर्त आहे त शाइरी तव्हांखे पाण सां गॾु खणी हले। हुनजो इज़हार पाण ई सिन्फ़ जो तयन कंदो। ॻोठ में हिकु थलो हो, उन में हिकु नलको हो, उहो केॾो हल्को हो। मुंहिंजो हिकु ॻोठु हो ओलोको। इन उमेद सां त शल रुबीना जी ज़हनी ज़रखेज़ी कंहिं सोकड़े जो शिकार न थिए, मां इजाज़त थो वठां। महिरबानी।